अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे मोहब्बतुनि जा बनावलेट, सर हथ रेखाउनि खां ख़ाली। लेखक महमूद मुग़ल। छपाईंदड़ काछो पब्लिकेशन, कराची, सिंध। छापो पहिरियों जनवरी 2015 ईस्वी। नावलेट हथ रेखाउनि खां ख़ाली, किस्त चौथी। ॿिए ॾींहं ते तो रूबीअ सां गॾु मथे मूंसां मिलण लाइ पहिरीं क़दम रखियो। मूं तोॾे निहारे कंधु हेठि करे छॾियो त कुझु लम्हा मूं ॾे ॾिसंदी रहीअ। रूबीअ तो लाइ ॿिए कमरे मां कुर्सी आंदी, तो कुर्सी रेड़े मुंहिंजे पलंग जे वेझो आंदी। रूबी असां ॿिन्हिनि खे उते छॾे ॾाकण वारे दर वटि वञी बीठी। शायदि उहो ॾिसण लाइ त केरु मथे अचे त कोन थो, ऐं शायदि तो खेसि सम्झाए मथे आंदो। कावड़ियल आहीं? तो मुर्कियो, रवादारीअ वारी मुर्क। न त। मूं तोॾे निहारियो। तो कीअं भायो? लॻे पियो त तूं मूंखां नाराज़ आहीं। मां छो हूंदुमि? छो तूं न हूंदे? तुंहिंजो लहजो हाणे कुझु शरीर थी रहियो हो। बसि? छो बसि? तुंहिंजूं अखियूं टिमकियूं पए। मूं चुप खणी कई। तो अञा उहा त कोन छॾी आया? ॻाल्हि खे हिकदमि ख़तमु करण जी बसि चई, पंहिंजे जुमिले खे ख़ात्मे ॾियण जी। तुंहिंजा चप वरी बि मुर्किया पए। उहा छा? मूं त का बि आदत कोन छॾी आहे। मुंहिंजे वात मां निकिरी वियो। तो मूं ॾांहुं गौर सां निहारियो। त तूं टोक बि कंदो आहीं? कॾहिं कॾहिं। हूअं घणो करे ॿुधण ते गुज़ारो कंदो आहियां। गुड। मथे रही रही ॻाल्हाइणु सिखी वियो आहीं। भितियुनि सां ॻाल्हाए ॻाल्हाए कुझु हिरी वियो आहे न। तोखे कंहिं मजबूर त न कयो आहे जो अजायो थो ईअं करी? मां मजबूर थींदो बि न आहियां। अलाए छा हो मूं अंदरि लॻुमि पे ही बाफ़ ॿाहिरि न निकिती त वजूद जो ढकणो न उॾामी वञे। त तूं कावड़ियल आहीं मूं ते? तो हिकदमि पाण संभालियो। मूं हंध ते टेक ॾिनी, उथी वेठुमि। न त न सही। तो हिकदमि मुंहिंजे सिधे थी वेहण ते मूंखे शायदि सहारो ॾियण ते चाहियो। मां सिधो थियुमि त मुंहिंजे वारनि में हथु विझी मुंहिंजे गलनि खे पटी, कननि जे वेझो चप आणे हल्की सरगोशीअ में चई, मूंखां नाराज़ थियणु तुंहिंजे वस में न आहे। हिते मां मजबूर आहियां। तूं छो नथो हुन ॻाल्हि खे सम्झी? त मूं तो ते कहिड़ो ज़ोर कयो आहे? अॼु 6 राति आहे। मां ठीकु तरह सां सुतो बि न आहियां। तूं पाणी ई न खणी आई आहीं, ऐं न ई सुम्हण खां पहिरियां ख़ुदा बि चई। कीअं चवां? हा, हिते त मां चइनी तरफ़ निगाह थी रखे। उहो ऐं उन खां अॻु जो तूं कुझु चईं। मासी रुबीना समेत मथे चढ़ी आई। कीअं आई आदि? ठीकु आहियां। मूं निगाहूं चोराए वरितियूं थे। तोखे हिते मथे ॾिसी मासी अलाए छा महसूसु करे, ऐं शायदि तूं पाण बि कुझु शर्मिसार हुजी। पर तोॾे ॾिठुमि त तूं मुकमिल इत्मीनान सां वेठी हुई। मासी कुझु लम्हनि लाइ हल्को सल्को ॻाल्हाए हेठि लही वई। तो कुझु न पुछियो। हुन पोयां वेंदे मूंखे ॾिसी मुर्की ॾिनई। उन महिल मूंखे उहा मुर्क बिल्कुलु फार्मल लॻी, ॼणु केरु इयादत करे उथे ऐं ज़रूरु मुर्के। ज़हन में तरिया तुंहिंजा लफ़्ज़। हिते त मां चइनी तरफ़नि निगाहूं थी रखे। पोइ हिन महिल तूं छो मथे आई हुई? हिन महिल छा अमां जूं निगाहूं हिते कोन आयूं हुयूं? छा हूअ मथे अची तोखे मूंसां गॾु कोन ॾिसी वई हुई? पर न, शायदि तूं बि आम औरतुनि वांगुरु मूड जी मुहताज हुई। पोइ मथे मुंहिंजो सॼो वक़्तु सोचण में गुज़रणु लॻो। मां छो आयुमि हिते? कहिड़ो कमु हुयो मुंहिंजो? मूंखे न अचणु घुरिजे हा हिते, पर मूं त सम्झो हो हिन सां गॾिजण जो सुठो चांस मिलंदो, उन लाइ आयुमि। पर शायदि उहो बि मुमकिन न हो। मूं लाइ त ॾींहं राति हिकु जहिड़ा थींदा था वञनि। हीउ कहिड़ो अज़ाब आहे जंहिंजो मां बग़ैर कंहिं ॾोह जे सज़ावार थियो आहियां। उन राति, हा, उन राति सभु VCR ते फिल्म ॾिसण लाइ हेठि मिड़िया वेठा हुआ। मूंखे चयाऊं त मूं पहिरीं हा कई। पोइ सोचियुमि अजायो त हेठि लहंदुमि, वरी ज़हनी पीड़ा भोगींदुमि। कहिड़ी ज़रूरत आहे? हूअं बि मथे में काफ़ी सूर हो। मां हेठि न वियुमि। कुझु लम्हनि खां पोइ रज़ा मथे चढ़ी आई। उहा हितां वारे घर जी ख़ासि नौकिरियाणी हुई। जिस्म जी वटियल सटियल, उमिरि जी नंढी। फिल्म हले ऐं उहा न ॾिसे, सवाल ई पैदा न पियो थियो। अॼु अलाए कीअं फिल्म तां मुड़ी हुई। मथे हेठि वारनि लाइ विहाणा ऐं चादरूं खणणु आई हुई। हिन खे ॾिठुमि त अलाए छो खेसि हिकु कोप चांहि ठाहिण जो चयुमि। हूअ हा करे हेठि लही वई। मूं झीणे आवाज़ में टेप रिकॉर्ड हलाए छॾियो।
उन महिल ॿुधुमि हेठि फिल्म में को शादीअ जो सीन पियो हलियो। रज़िया उन सीन जी ॾाढी शौक़ीन हुई, उहा मौजूदु न हुई त कंहिं खेसि अंदरां सॼियो पए। अचां थी, हादी साहब चांहि घुरी आहे, उहो कोप पहुचाए अचां थी। हिन रड़ कई ऐं रड़ सां मथे चढ़ी आई। अजीब वहशत जो अंदाज़ हुअसि। मूंखां बीठे बीठे पुछणु लॻी, घणी खंडु? तूं वञु, तुंहिंजी फिल्म ख़राबु थींदी हूंदी, मां पाण विझी छॾींदुमि। न अव्हां ॿुधायो, हिकु चमिचो। उहो मिलाइण लॻी, कमाल आहे तुंहिंजो, हिकु फिल्म लाइ मरी बि पई ऐं ॿिए तरफ़ कमु बि करीं थी। उहो शर्मसारीअ में मुरकणु लॻी। मुरकंदे चांहि ॾेई दर ॾांहुं वापसि मुड़णु लॻी त अटकी पई। उते तूं बीठी हुईं। उहो तकिड़ी तकिड़ी ॾाका लही वई त कुझु लम्हा उते ई बीठी रही। मूंखे को अंदाज़ो ई कोन हो त तुंहिंजे अंदरि छा थी रहियो हो। तूं मूं ॾे अजीब नज़रुनि सां निहारियो। उहो हिते मथे तो वटि वेठी हुई, न त हाणे आई हुई, बसि 2 सेकंड में मस बीठी हूंदी जो तूं आईं। अलाए केतिरा लम्हा चुप हुई। मां चांहि जा ढुक भरिया, तूं मूं ॾे ॾिसी कुझु सोचींदी रही। आख़िर ॼण फाट खाधई। उहो कीअं ॿिया खणी नौकिरियाणी छो न हुजे, आहे त छोकिरी न। ऐं तूं छा हिते मशहूरु न आहीं? पोइ बि तूं हुनखे पाण सां विहारियो। हेठि वारा छा न पिया चवनि। तूं अलाए छा चई रही हुईं, अलाए मां छा ॿुधी रहियो हुअमि, का ख़बर न हुई। हा जे हुई बि त हिन महिल को हादिसो थियो पए, का शइ भॻी पए। मुंहिंजा चप फड़किया, छा चवां। पर हुन खां अॻु ई तूं तकिड़ी हेठि लही वई। हीउ छा हो? मूं खबरियूं ॻाल्हियूं छो ॿुधियूं? मूंखे छो हिन ईअं चयो त तूं बि फौज़िया मोहम्मद ख़ान ईअं निकितीअ? पर न, हूअ ईअं न आहे। ज़रूरु हेठियनि कुझु चयो हूंदुसि, तॾहिं त गरम थी आहे। ॾुखु पुॻो हूंदुसि को मूं मां। मूंखे हुन सां ईअं न करणु घुरिजे हा। पर मूं कयो छा? मूंखे रज़िया खे मथे घुराइणु न खपंदो। पर छा थी पियो जे मूं ईअं कयो? को ग़लति इरादो त मुंहिंजो कोन हो। उहो नौकिरियाणी आहे सॼे घर जी, जे हुन मुंहिंजो कमु कयो त छा थी पियो? फौजी पाण ज़हीर वारनि सां भले केरम खेॾे, ताश जूं बाज़ियूं थियनि, उते उन्हनि लाइ का रोक टोक न आहे। हिन फौजीअ जो दिमाग़ तो ख़राबु थिए छा? या मां महकूम आहियांसि? न, पर मां हुनजो महकूम आहियां। उहे 2 अखियूं ई त आहिनि जेके प्यार मां ॾिसनि थियूं, उहे बि खसिजी वेंदियूं। न, मां हिन खां माफ़ी वठंदुमि। पर छाजी? छा कयो आहे मूं? खणी कुझु बि कोन कयो हुजेमि। हूअ रुठी त बचियो छा? ईअं पाण खे केराए न आदि। उहो मुंहिंजी चाहत आहे, उहो केराइणु कहिड़ो? ज़हन ॼण मुतमइन थी वियो। ॿिए ॾींहुं जीअं ई हेठि अची तो लाइ निहारियो त तो कामरान ऐं इल्ताफ़ सां कंहिं ॻाल्हि ते वेठे खिलियो। मूं ते नज़र पई त खिल बीहजी वई। उन ॻाल्हि खे सभिनी महसूसु कयो। मां लवाईंदो नेरनि लाइ डाइनिंग टेबल ते हलियो हुयुमि। नेरनि कंदे मूं ॿुधो तो नाहिद खे चयो पिए, कांव जे अटे जे दॿे मां पंहिंजा पेर अछा करे उथे त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? रहंदो त कांव ई न। तो जुमिलो चई मूं ॾे निहारियो हो। नाहिद शायदि जुमिलो न सम्झियो हो, तोसां बहस करणु लॻी। पर हिन छा थिए चयो? मूंखे का ख़बर कोन हुई। बसि एतिरो अहसासु हो त उहो जुमिलो तो चयो हो जेको तोखे न चवणु घुरिजे हा। मां नेरनि ख़तमु करे जल्दी उथी मथे हलियो आयुसि। मूंखे पाण सम्झ में न पिए आयो ही थिए छा पियो थो। तूं शायदि हाणे मूं मां कक पई थिए, पर हाणे त मां इलाही सुधरी वियो आहियां। हाणे उहो ईअं छो कंदी? पर हुन में ॾोह मुंहिंजो बि आहे। मूं ई हुनखे मथे ते चाढ़ियो आहे। अंदरि ई अंदरि में ॼण मुंहिंजूं अखियूं खुलणु लॻियूं। उहो सभु हो बि त सचो न। केॾी न काण पई कढी मूं तुंहिंजी, हर लम्हे जो ख़ौफ़ त तूं छॾे न वञी मूंखे छा न कराईंदो। मां त हर पियो तुंहिंजनि कननि खे ॾिसंदो हुअमि त किथे तूं उहे वालियूं उछलाए त न छॾियूं। शायदि मूं तुंहिंजी ग़ुलामी क़बूल कई हुई, पर मां एतिरी हद ताईं किरंदुमि, मूंखे हुनजो अहसासु न हो। मूं त हिन जो हर लाॾु रखियो आहे। पोइ हूअ मूंसां ईअं थी हले त मां खेसि छॾे छो नथो ॾियां? मां हुन खां सवाइ रही सघंदुमि? छो न? पर न, मां अॻु जहिड़ो त रहियो न आहियां। तनहायूं हाणे त हुन जे तसवुर सां आबाद आहिनि। उहा वेंदी त केरु आबाद कंदो उन्हनि खे?
ऐं जे मां हाणे बर्बादु थियुमि त छा रहंदो मूं वटि। मूं तोखे रूबीअ हथां घुरायो तो मथे अचण खां इनकार कयो। उहो चवे थी अमां नाराज़ थी थिए। रूबीअ मूंखे निहारियो, हादी भाउ मासी अव्हां ते इलाही थी कावड़िजे। उन ॾींहुं बि चए पई त हिन हादीअ जी तबियत ॾाढी किनी आहे, हेॾो सारो जवान मुड़ुसु, ॻाल्हाइण जो सलीक़ो कोन्हेसि। तो पाण ॿुधो, दिलि खे ॼणो एतबार न आयो। हा, हू रज़िया खे अव्हां चांहि ठाहिण लाइ चयो न, उन ते उहो सॼो बखेड़ो मचियो। हू त अलाए छा छा पई चवे। ख़ुदि तव्हांजी अम्मा बि अलाए तव्हांखे छो ग़लति थी वठे। हुनजे वॾियुनि वॾियुनि अखियुनि में उदासीअ जा ॼणो खूरा हुआ। चरी आई छा? मूं बज़ाहिर मुरकियो, अजायो थी उदास थिए। हू जे सम्झनि थियूं ईअं त वञी सम्झनि, तूं त नथी सम्झी न। हिन नाकार में कंदुलो ॾियो, नीण भरिजी आया हुअसि। ॾिस वेठी भेण, मूं हिन जो गलु छिकियो, मूं हिन जो गलु छुयो। तूं फौज़ीअ खे वठी आ, मां हुन सां ॻाल्हाइण थो घुरां। उहो नथी अचे हादी भाउ, तूं कोशिशि त कर न। ऐं अलाए केतिरनि कलाकनि खां पोइ टाक मंझंदि जो तूं हुन सां गॾु ॾाका लताड़े आई हुईं। मथे अची तो चइनी पासे निहारियो हो। उहे ई भितियूं हुयूं जिन में मूं तोसां गॾु रहण लाइ, रिहाणियूं करण लाइ सपना उणिया हुआ। ऐं हिते ई तूं मां अजनबी हुआसीं। तूं कुर्सी रेड़े वेही रही, कावड़ियल आहीं। मूं शुरूआति करणु चाही, न त तो रुखो जवाबु ॾिनो। कुझु लम्हनि लाइ अखियूं मिलियूं। मूं तोॾे गौर सां निहारियो, तो निगाहूं परे करे वरितियूं। मां चुप थी वियुमि। तो ई ॻाल्हायो, हिते घुराई, तोखे ॾिसण थी चाहियां। तुंहिंजी सोच ई अहिड़ी हूंदी आहे। हीउ बि को वक़्तु आहे ॾिसण जो? हीउ जुमिलो न हो, को तीर हो। मां ॼण मथां किरी पियुसि। अॼोके ॾींहं में ही ॿियो नश्तर हो जेको तो हयूं हो। निड़ी घुटिजी वई। अलाए केतिरनि लम्हनि जी ख़ामोशीअ खां पोइ चई ॾिनई, तूं मां अलॻि नथा थी सघूं। छा? मुंहिंजा कन फाटण लॻा। ही तो पे चयो ऐं मां लाइ पे चयो। अखियुनि अॻियां ॼणो ऊंधा अची वई। मूं चुंझुनि अखियुनि सां तोॾे निहारियो। तोखे ख़बर आहे तूं छा चई वईं? लफ़्ज़ ॼण भॼंदा भुरंदा ॿाहिरि अची रहिया हुआ। हा, सभु ॼाणा थी। ॾिस न, अमां ऐं मासी ॿई तोखे ख़राबु थियूं चवनि। को बि तोखे सही नथो चवे। पोइ मां छा कयां अकेली? मूंसां तुंहिंजी माउ ॻाल्हायो हो, हुन एग्री कयो हो मूंसां। कयो हो, आहे न। माज़ीअ ऐं हाल जे फ़र्क़ खे ॾिस। तो मुरकियो, तल्ख़ मुर्क। मूं पाण संभालियो। ॾिस फौज़ी, मां सही न आहियां। हिन महिल तो टेंस कयो, न त कुझु कलाकनि खां पोइ निड़ीअ मां रतु अचणु शुरू थींदो। मूंसां ईअं न ॻाल्हाए। ॾिस, मूं लाइ सिर्फ़ु तुंहिंजो वजूद ई को आसरो आहे, उहो न छॾाए। तूं सुधरी ई कोन थो। मां छा कयां? तुंहिंजो लहजो ॾाढो रुखो हो। छा कयो आहे मूं? मां ॼण फाटी पियुमि। तूं रोज़ु राति जो मूंखे हर हंधि सुम्हण खां पहिरीं पाणी ॾेई चुमे वेंदी हुईं। ख़ुदा हाफ़िज़ चवंदी हुईं, हिते न आईं। मूं कुझु न चयो। तो ॻाल्हाइणु छॾे ॾिनो। मूं का बि ॻाल्हि न कई। तूं मथे न ईंदी हुईं। मूं अॼु खां सवाइ कॾहिं तोखे घुरायो, हालांकि कंहिंजी नज़र बि मूं में कान हुई। मूं कुझु न चयो। अञा तूं छा थी घुरीं? मुंहिंजी निड़ी भरिजी आई। गलो साफ़ करण लाइ थुक उछलियमि, उहा कुझु ॻाढ़ी हुई। रूबीअ रोई ॾिनो। तुंहिंजो मुंहुं कुझु लम्हनि लाइ सांवरो थी वियो। पोइ पाण लापरवाही ज़ाहिर करण लाइ निगाहूं चुराए वरितई। मां तोसां 5 साल गॾु रहियो हुअमि। तोखे मां न सुञाणा हा त ॿियो केरु सुञाणे हा? तो अजायो थो गरम थिए। तो न खरड़ियो, हमेशह माण्हू गॾु त न हलंदो आहे, न वरी विछड़िजी बि त वेंदो आहे न। पर छो विछड़े? तूं पंहिंजो अंदाज़ ॾिसी थो। हेतिरनि ॾींहंनि में तूं हेठि न लथे, कंहिंसां मुर्की कोन ॻाल्हाई, कंहिंखे लिफ्ट कोन ॾिनई। उहे अफ़ाल आहिनि तुंहिंजा। हर को कक आहे तो मां। सभु तोखे ख़ानदान जो बोरतरीन छोकिरो चवनि था। मां केसी ताईं कंहिं सां विढ़ां? मां खोटो बिल्कुलु न आहियां फौज़ी। मूंखे शोर शराबो बर्दाश्त कोन थींदो आहे। उहो तूं पहिरीं ई ॼाणी थी। ऐं हूअ बि जेकी कंपनी मां तोसां कंदो आहियां, सा मरी पवां त बि ॿिए सां न कंदुमि।
तूं अमां साम्हूं मूंसां न ॻाल्हाईंदो कर, हूअ माइंड कंदी आहे। तो जुमिलो चई न खुरड़ियो, मूं गौर सां तोॾे निहारियो, मां बिल्कुलु ईअं कंदुमि जीअं तूं चवंदी आहे, बसि तूं रुॻो छॾ न, चङो नथी छॾियां, बसि तूं रुॻो ख़्यालु रख। हीअ रज़ा वारो स्कैंडल जो खड़ो थी वियो आहे तो ख़िलाफ़, ईअं त न कर। हालांकि तो कोशिशि कई पए त उहे जुमिला प्यार मां ॻाल्हाई, पर तुंहिंजो लहजो तुंहिंजे अंदरि जीअं अणपूरो ऐं इनकारी हो। मां सुभाणे हलियो वेंदुमि हितां, मूं तोॾे तकियो, दिलि चयमि त पुछंदीअ छो, रोकींदीअ त न वञ, पर तो कुझु बि न चयो, बसि नहनि में ॾिसी चयई भले वञ। मुंहिंजो अंदरि भुरी वियो, मां वञा? तो कंधु मथे खयों, भले। तूं तेज़ीअ सां उथी हली वईं, मां रिकॉर्ड ऑन कयो ऐं पलंग जे पुठ खे टेक ॾेई छॾियमि। हरदम ॾुख मेॾे अंदरि को मेको वेड़ा खावण आवे, या फरीद उते की वसणा जिते दिलि भर नज़र न आवे। साम्हूं ई पेरनि खां पलंग जे टेक में आइनू लॻल हो, मूं गौर सां हुन में निहारियो। ख़तमु थी वियो आहीं यार, हुन ॼण मूंसां ॻाल्हायो। हू लम्हा जेके तूं ज़ोरीअ छॾे भॻो हुए, उहे तुंहिंजो मुक़दर हुआ हादी, बोट न ई पिया, काॾे भॼंदे। मूं टेक ॾिनी हुई त रुबीअ विहाणो पुठीअ हेठां ॾिनो हो, मूं हिन ॾे तकियो, हीउ हिकिड़ो माण्हू त हो, मुंहिंजे ॾुखनि जी कुंड कुंड खां वाक़िफ़। मूं ॾांहुंसि निहारियो त अखियुनि जा पासा ॼण भिॼी पियसि। मूं खेसि ॿाहुनि में भरे वरितो। ॿार आहीं छा थियो जो रोईं थी? कुझु न थियो आहे रुबी, कुझु ई त न थियो आहे। मुंहिंजे वञण जो ॿुधी सभिनी इलाही रोकियो, पर मां सभिनी खां न रोकियो थियुमि। ऐं उन महिल दिलि जी कंहिं नरम कुंड मां ॼण बार बार को चवंदो पियो वते, हादी हू जे रोकई त यकीननि तो सामान पैक करे बि न वञी। जंहिं महिल मूं कमरे में सामान थेले में विधो पए त तूं अंदरि अची कमरे में लेटी पई हुईं, मूं तोखां नज़रूं परे करे वरितियूं। आहिस्ते आहिस्ते ॾिसण खां अॻु ई कुझु पाण खे परे कर हादी, कुझु टेलर त हिन ॾेखारियो अथई, फिल्म पूरी ॾिसण खां अॻु ई कुझु त अंदाज़ो लॻाए। तूं लेटी पई हुईं त तुंहिंजा वार विहाणे ते पखिड़ियल हुआ, तो हिकु हथ सां उन्हनि खे रबड़ बैंड में ॿधो पए। मूं तोॾे निहारियो, तो मुर्कियो, फिकी मुर्क। हिन महिल हिकु शेर थो यादि अचे। कहिड़ो? अंदर उदास हूंदो, मंज़र उदास हूंदो, जेसीं मिली न सघियो दिलि भर उदास हूंदो। मूंखे हो जंहिं धिकारियो सो दर उदास हूंदो, को देवता न दासी मंदर उदास हूंदो। मूं तोॾे नज़र भरी, यार हादी हीअ शायदि तुंहिंजी वॾे में वॾी कमज़ोरी आहे। तो शेर ॿुधी अजीब मुर्क मुर्की ॼण मुंहिंजी दिलि रखंदी हुजी। उते ई पलंग जे मथां तुंहिंजे परियां मुंहिंजा जोराब पियल हुआ, मूं उहे खणंदे तुंहिंजनि वारनि खे हल्को छुयो, तो मुर्कियो ऐं मां उतां निकिरी आयुमि। भाणे खे वठण लाइ मोकिलिजांइ। ॿाहिरि अमां बीठल हुई, मूं वेंदे वेंदे हिन जा पेर छुई हा कई। ॿाहिरि दालान में सभिनी खां मोकिलाईंदे मूं तो लाइ इलाही वॼायो। हूअ जॾहिं बि मां तो वटां रुख़्सत थींदो हुअमि त तूं कंहिं न कंहिं बहाने सां ॿाहिरि ज़रूरु ईंदी हुईं, मूंखे दर ते ज़रूरु छॾींदी हुईं। अॼु कोन निकितीअ, मुंहिंजूं नज़रूं भटकंदियूं मोटी आयूं। हालांकि पक हुई तूं न ईंदीअं, पर पोइ बि हिननि अखियुनि खे केरु रोके। पोइ तो वटां आयुसि त पाण खे केॾो न सम्झायमि। हुनजी काणे न कढ आदि, हूअ उअं ई बि हाणे हीर थींदी थी वञे, वणेसि त घुले, न वणेसि त न। तोखे थी छा वियो आहे? अॻी तूं कंहिंखां कटिजंदो हुए त कुझु लफ़्ज़नि ते, हूअ हेॾा सारा तीर तुफ़ंग थी हणे, पोइ बि हुन पोयां लूर लूर थो कंदो वती। हा, शायदि मूं हुनखे चाहियो आहे न, शायदि उन करे, पर चाहत जो मक़सदु इहो त न आहे त इंसान पाण बिल्कुलु किराए विझे। जीअं तूं पियो करीं त छा कयां? हुनखे छॾे ॾियां? छॾे वरी कीअं ॾियांसि? उहो त आख़िरी सहारो आहे, हुन खां सवाइ रही सघंदुमि? छो न रहंदुमि? पर कहिड़ी हयाती? रिढ़ंदड़, घसिजंदड़। पर जेकॾहिं उहो ई मुक़दरु आहे त कहिड़ो फ़रार?
हिन हद ताईं मां पंहिंजो पाण पतो आहियां, कहिड़ो मुक़दर ते छॾे ॾिनो अथमि। मां हुनखे मोटाईंदुमि, हुनजो उहो ई सबबु आहे न त हुनजी माउ न मञींदी त मां अम्मा खां ज़िंदगीअ में पहिरियों ऐं आख़िरी भेरो ज़िद करे हिन जो हथु घुराईंदुमि। मां छो न, अम्मा छो न मञींदी? हिकु त ख़्वाहिश पूरी कंदी। मूं ख़्वाब उणिया पे, मुंहिंजियुनि अखियुनि में वरी बि रंगनि लहण जी कोशिशि पे कई, पर के लम्हा भवाइता अची वेंदा हुआ। जीअं रंगीन फिल्म हलंदी, उन जा रंग घसिजी वञनि ऐं कारा पटा कुझु लम्हनि लाइ स्क्रीन खे वालारीनि। ओचितो अव्हां मोटी आया। शाम जो मां घर वेठो हुअमि। कुझु लम्हा ई गुज़रिया हुआ जो मूं कपिड़ा मटाया हुआ, रांदि ते वञण लाइ किट कई हुअमि। बेल वॻी त मूं हाओ चई कुझु देरि लाथी ऐं उन विच में ॼण कंहिं बेल ते आङुर रखी न खणण जो फ़ैसिलो करे वरितो। मूं नौकर खे दर ते मोकिलियो ऐं पाण उते ई वेठो रहियुमि। अच्छा, अलाए छो अहिड़नि माण्हुनि ते मूंखे चिड़ ईंदी आहे जेके कुझु लम्हनि लाइ बि इंतज़ारु करे न सघनि। शायदि मुंहिंजी सॼी ज़िंदगी इंतज़ार ई हुई। दर खुलियो ऐं तव्हां अंदरि घिड़ियो। तो गेट अंदरि घिड़ी पंहिंजे मख़सूस अंदाज़ सां वारनि खे झटको ॾेई मुंहं तां परे कयो। मुंहिंजूं अखियूं ॼण ॿरण लॻियूं। तो पोयां सभई घर वारा घर अंदरि घिड़ी रहिया हुआ। मां उतां उथी खड़ो थियुमि। उते ई अम्मा जो आवाज़ु ॿुधुमि। नौकर खां पुछियाई पए, परू हादी घर में कोन्हे छा? आहिनि जीजी, अंदरि टीवी वेठा ॾिसनि। हिननि सभिनी जे पेरनि जा खड़का वेझा ईंदा विया। मूंखे अलाए छा थियणु लॻो, तुंहिंजे साम्हूं अचां या न, ऐं अलाए कीअं लम्हनि में कुझु सोचे मां पोएं दर खां घरां ॿाहिरि निकिरी वियो। राति जो इलाही देरि सां मोटंदे मूं सोचियो तूं सुम्ही पई हूंदीअ। सभु तक़रीबन निंड जे आगोश में हूंदा। अंदरि आयमि त ॻाल्हाइण ॿोलाइण सां ॼण चौॿोल मतल हो। मां सिधो कमरे अंदरि आयमि। उते तूं ऐं रूबी वेठा हुयव। मूं मोटणु चाहियो पर रूबीअ जी नज़र पइजी वई। तूं पलंग ते लेटल हुईं ऐं हूअ कुर्सीअ ते वेठल हुई। मूंखे मजबूरन अॻिते वधिणो ई पियो। रूबी डोड़ी मूं ॾे वधी। शाबाश आहे हादी भाउ, असांजे अचण जो ॿुधी बि घरां निकिरी वियो। अस्सलाम वालेकुम। तो सलाम कयो। वालेकुम अस्सलाम। मूं तोॾे निहारियो। तोखे शायदि ज़ुकाम हो। अखियुनि ते ॿाहूं रखियो तूं ईअं ई लेटी रहीअं। मूं रूबीअ ॾांहुं शर्मसारीअ सां निहारियो। मां घर न हुअमि। उहो परवेज़ जो चए पियो त तव्हां उन महिल टीवी वेठे ॾिठी। कूड़ थो वणे कमीनो। मुंहिंजी ज़ुबान रुकिजी वई। ही त मुंहिंजो लक़ब हो, मूं कंहिं ॿिए खे कीअं पिए ॾिनो? तो लम्हनि लाइ ॿांह परे करे मूं ॾे निहारियो, वरी मुंहं खे ढके छॾी। ऐं तव्हां पहिरीं बेल ते अंदरां हा जो चयो हो। मुंहिंजी ॼण चोरी झलिजी पई हुई। कुझु पुछी न सघियुमि। माठ करे बीह रहियमि। केरु केरु आयो आहे? ॻाल्हि का त चोरणी हुई। सभई आया आहिनि। ॾाढो सुठो। तॾहिं रिसीव करण खां बि भॼी विया हुयव। उहा ॻाल्हि न आहे चरी। मूं हुनखे बहलायो ऐं उन महिल तो वरी मूं ॾे निहारियो, ॼण चवंदी हुजी जेका बि ॻाल्हि आहे मां सभु सम्झां थी। मां माठ करे कमरे मां ॿाहिरि निकिरी आयुमि। ॿाहिरि अची अम्मा ऐं ॿियनि महिमाननि सां मिलियुमि। नज़रूं कुझु विखिरियल हुयूं। मुंहिंजी माउ शायदि पहिरियों भेरो मूंखे कुमायल महसूसु कयो। बीमार आहीं छा हादी? न मां। मुंहिंजे पिमड़नि में वरी का शइ अटकणु लॻी। अम्मा सां टाइम तमामु घटि अकेलाइनि में मिलंदो हुअमि। न हू मुंहिंजे बदतहज़ीबुनि जे करे मूंखे घणो मिलणु ॾींदी हुई ऐं न ई मां कॾहिं वटसि हली वेंदो हुअमि। कुझु परेशान थो लॻी तॾहिं पुछियो। उहो इत्मीनान सां सोपारी कटणु लॻी। मूं हिन ॾांहुं गौर सां निहारियो। मां अव्हां खे हिकु ॻाल्हि चवण थो घुरां। चओ। हूअ ॼण बेध्यानीअ सां मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी रही हुई। मूं संदसि नज़रुनि में वाझायो। मां फौज़िया सां शादी करणु थो घुरां। उहो सॼी ॼण धुॾी वई। तूं ठीकु त आहीं न? ठीकु न हुजां त तव्हां सां अहिड़ी ॻाल्हि कयां हा? मूं कंधु झुकाए छॾियो। उहो सोच में पइजी वई। मुंहिंजा चप चुरिया। मूं अव्हां खां कॾहिं बि कुझु बि न घुरियो आहे मां, पर हिन लाइ मां अव्हां सां विड़ी बि सघां थो। लहजे खे सख़्तु न कर। मां वरी बि तुंहिंजी माउ आहियां। तुंहिंजो कुझु त ख़्यालु हूंदुमि। हिन कंधु खणी मूं ॾे निहारियो। सॉरी, मूं चप भीकुड़े छॾिया। अदी अलाए मञे अलाए न। तव्हां चई त ॾिसो न। मां सुभाणे थी ॻाल्हायांसि, पर आहे ख़र मग़ज़, ॾिसां छा थी करे।
चवंदी घणो करे उहो त छोकिरो बिज़नेस पूरो संभाले त पोइ ई कुझु कबो। हूअं बि माशाअल्लाह लखनि करोड़नि जो मालिक आहीं, तोखे पैसे जी कहिड़ी परवाह। थैंक यू अम्मा, थैंक यू वेरी मच। मूं अम्मा जी पेशानी चुमी, हुन मुंहिंजे वारनि खे संवारियो। मां कमरे मां ॿाहिरि निकिरी आयुमि। पंहिंजे कमरे में अची मूं दर बंदि करे आईने में निहारियो। निहारण सां ई अखियुनि मां पाणी वही आयो। रोई पियो। आईने पुछियो, अम्मा अॼु वार संवारिया आहिनि न? शायदि उन करे। ऐं हा, हुन त फौजीअ लाइ चवण लाइ बि हा कई आहे। हाँ, शीशो ॼण हिकदमि चमकी उथियो। मुबारक हुजई,